अमेरिकी कांग्रेस मेंबर्स को खत पाकिस्तान के अंदरूनी मामलन में मुदाखलत करार 160 पार्लियामेंट मेंबर्स वजीर आजम शहबाज शरीफ के खत लिखी छो। वजीर आजम के खत मुस्लिम लीग नून इत्तेहादी पार्टी पार्लियामेंट मेंबर्स पारा लिखियो पियो। पीटीआई पानी खिलाफ केस मुख्तलिफ अदालतन में बुधनी हेठ आहिनि। कंहिं बि मुल्क के मेंबर्स के ॿिए मुल्क के अंदरूनी मामलन में मुदाखलत जो हक़ नाहे। पाकिस्तान जमहूरी चैलेंजिस के मुंहुं ॾिए पियो, जंहिंखे इंता पसंदी जी सियासत वधीक मुंझाए छॾियो आहे। ख़त जो मतन पीटर बानी के वजीर आजम की कुर्सी ता हटाइण में अमेरिका जो किरदार नाहे। अमेरिकी तर्जुमान मैथ्यू मिलर जो चवण है तो पाकिस्तानी सियासत जो मामलो अवाम के कानून आइन मूजिब तय करणो आहे। पीटर बानी खिलाफ कानूनी कार्रवाई पाकिस्तानी अदालतन जो मामलो है। वजीर आजम शहबाज शरीफ की कतर के अमीर मोहम्मद बिन अब्दुर्रहमान अल सानी से मुलाकात। बिन तरफन गांडापन समेत वापार सड़पकारी ते ख्याल की नेबट बिन्ही मुल्कन विच में तपनाई और सकाफती शोबन में सहकार वधाइण ते भी गाल बोल कई पई। वजीर आजम बिन्ही मुल्कन विच में मुआशी लागापन में वधीक इस्तेकाम लाए अज़्म जो बरजाओ। कतरी वजीर आजम खिते में अमन के हथी वठण लाए पाकिस्तान से गॾिजी कम करण जो पिण अज़्म जो बरजाओ। शहबाज शरीफ जे कतरी सड़पकारन के मुख्तलिफ शोबन में सड़पकारी की दावत। वफाकी गृह वज़ीर मोहसिन नकवी जो चवण है तो पाकिस्तान पहुंचण ते सिख यात्रियों की वीज़ा फीस न होंदी। सिख यात्रियों के अध कलाक अंदर एयरपोर्ट ते वीज़ा मिली वेंदी। पाकिस्तान में अमेरिकी पासपोर्ट रखंदड़ सिख यात्रियों लाइ वीज़ा ऑन अराइवल की सहूलत मौजूद है। वो चाहिन था 1 साल में 1 लाख सिख यात्री हिते अचन। उन्होंने 124 मुल्कन की वीज़ा फ्री करे छॾी है। गृह वज़ीर मोहसिन नकवी से अमेरिका खां आयल सिख यात्रियों के 44 रुकनी वफ़द की मुलाकात। वडे वजीर मादली शाह से कैनेडा की हाई कमिश्नर लेस्ली स्कैटलैंड की मुलाकात। माहौलियात बोड मुतासरन की बहाली और कोयले मां बिजली पैदावार ते गालियों। वडे वजीर जो चवण है तो सामुंडी गंदलाण घटाइण लाइ सामुंडी किनारन ते मैंग्रोव सावण लगाया आहिनि। कोयले ज़रिए बिजली पैदावार लाइ आलमी माहौलियाती गंदलाण वारे मयार के हिसाब से कंट्रोल करे रहिया आहिनि। कराची और हैदराबाद में 352 मेगावोट जा पावर प्लांट्स लगाए रहिया आहिनि। सिंध हुकूमत सस्ती बिजली ठाहे अवाम और सनतकारन की इमदाद कंदी। छवी आइनी तरमीम का पोइ मासी जूं प्रैक्टिसिस खत्म थी वयूं। पहिरीं जुडिशरी जजिस मुक़रर कंदी हुई, हाणे तरीक़ेकार तब्दील कयो वियो आहे। हर शख्स जो एहतसाब थियण घुरिजे। को भी मुक़दस गुम नाहे। पसंदी नापसंद ते फैसला कया पिया। इफ्तिकार चौधरी और साकिब निसार इख्तियारन जो गलत इस्तेमाल करे अदालतन जो माहौल खराब कयो। सिंध के सीनियर वजीर शर्जिल इनाम मेमर की प्रेस कॉन्फ्रेंस चयई पार्लियामेंट सुप्रीम है, हाणे को भी पंहिंजी न हलाई सघंदो। लंडन में अॻूणे चीफ जस्टिस कासिम फाइसी से पेश आयल वाक़े की मसम्मत कनि था। गॉड स्मिथ फैमिली पीटर पानी के आज़ाद करण की कोशिश करे रही है। इसराइली लॉबी पंहिंजो पखी छॾाइण लाइ कोशिशूं शुरू करे छॾियूं आहे। स्मॉग एक हस्ता है। स्मॉग जो मसलो हल थियण में केतरा ही साल लगंदा। सुपर सीडर से स्मॉग में घटिताई ईंदी। सुपर सीडर से फसलनि के गंदो कचरे के साड़ण की ज़रूरत न पवंदी। पंजाब की वडी वज़ीर मरियम नवाज़ जो तकरीब के ख़िताब चवे थी ज़राअत एक अहिड़ो शोबो है जंहिंजे बिना तरक्की मुमकिन है। मरियम नवाज़ पंजाब के हारन में 5 अरब रुपयन की लागत से 5000 सुपर सीडर विराइण की शुरुआत करे छॾी। सुभाणे का पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई शयुनि खां ज़रियनि मौसम। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में 2 खां 3 रुपया फ़ी लीटर ताईं लाथ थी सघे थी। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में हतमी मंज़ूरी वज़ीर आज़म ॾींदो।
दाऊद यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में अॻूणे वीसी फैसुल्ला अब्बासी जे दौर थियल अरिड़हें ग्रेड जे ऑफिसरनि जी भर्तियुनि बाबति रिपोर्ट तलब एंटी करप्शन खाते ख़त लिखी वीसी खां 2014 खां 2022 ताईं रिपोर्ट तलब करे वरितो। उन खां अॻु एंटी करप्शन खाते जे डायरेक्टर दाऊद यूनिवर्सिटी में गैर कानूनी भर्तियुनि जो नोटिस वठंदे जांच जो हुकुम ॾिनो हो। जांच ऑफिसर इंक्वायरी सर्दखाने हवाले कई, जंहिं ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। कारसाज़ हादसे वारे केस जी जवाबदार औरत बरी अदालत पहुती। पीउ ऐं धीअ जे वारसनि सां ठाह खां पोइ जवाबदार नताशा खे केस मां बरी करे छॾियो। कारसाज़ वेझो जवाबदार औरत गाॾी जो टकर हणी पीउ ऐं धीअ खे मारे छॾियो हो। अॻूणे एमपी शहरियाशर ते हमले जे केस में सब इंस्पेक्टर अब्दुल शकूर लाखो अदालती रिमांड ते जेल हवाले। दहशतगर्दी टोड़ अदालत जवाबदार पुलिस ऑफिसर जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। अदालत पुलिस जी वधीक जिस्मानी रिमांड ॾियण पारी इस्तदा करे छॾी। गंबट में औरत घर अंदर पुलिसरा नमूने गोली लगण सबब फौत। पुलिस चमड़ा है त लैला सियाल खे ज़ख़्मी हालत में अस्पताल आंदो पियो, जिते हुन दम ॾिनो। औरत खे गोली लॻल आहे। वाक़िए बाबति जांच कई पई वञे। सुल्तानकोट थाणे जद में क़ौमी शहर ते शिकारपुर मां ॿारड़े जो इलाज खणी ईंदड़ कोठाड़नि खां पुर मुतासिरनि जो क़ौमी शहर ते धरणो, रोड ब्लॉक ऐं गाॾियुनि जूं कतारूं बीठी वयूं। एहतजाज कंदड़नि जो जवाबदारियुनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। आई मोहब्बत देरो वेझो 2 महीना क़तल थियल ॻोठाणे जे पासनि वटि मेड़मेंट काफ़िलो पहुतो। मुतासिर धुर तॾहिं ते आयल मेड़मेंट काफ़िले खे मां ॾींदे अॻराई न करण जी ख़ातिरी कराए छॾी। मुतासिर धुर चङनि मुड़ुसनि अॻियां शर्त रखियो त मज़हर सरगाणी खे क़तल कंदड़ जवाबदारनि खां कानून अॻियां पेश कयो वञे, जंहिंखां पोइ हू फ़ैसिले लाइ तयारु आहिनि।